जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज का इरशाद अली बालादी जी। फैज़गंज करौंडी लगोठ गुलण खान बुर्दी में मानसून जी बरसात तबाही मचाए छॾी। केतिराई घर ड्रही पट थी विया। दादरो खान बुर्दी, नूर मोहम्मद बुर्दी, दाहन खान बुर्दी ऐं ॿियनि एतिराज कंदे चयो त मानसून जी बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिराई घर ड्रही पट थी विया आहिनि। बरसात जे करे गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि जनम वरितो आहे। नंढा ॿार बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा आहिनि। ॻोठ जा रोड रस्ता पाणी जी लपेट में अची विया आहिनि। फसलुनि खे पिणु कापारी धकु रसियो आहे। बचा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हितां जे सियासी नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया का बि सार न लथी आहे। मुतासिरनि बैरिस्टर शिराज शौकत राजपर, इंतिज़ामिया कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो त बरसाति जो पाणी जल्द निकाल कराए माली सहायता कई वञे।